नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे, उहो ई हिन काइनात जो पैदा कंदड़ आहे, उहो ई हिन काइनात खे हलाईंदड़ आहे, उहो ई हिन काइनात खे ख़तमु फ़रमाईंदो, उहो ई क़यामत जे ॾींहं जो बादशाह आहे, सभ खां वधीक बहितरीन ऐं सुठो अदल करण वारो, समूरी मख़लूक़ खे पंहिंजे करम सां रिज़्क़ अता फ़रमाइण वारो ऐं समूरी मख़लूक़ ते रहम ऐं करम फ़रमाइण वारो उहो हिकु अल्लाह जी ज़ात आहे। सूंहे त उन जी ई इबादत कई वञे, उन खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कजे ऐं लखें करोड़ें दुरूदो सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी हिन समूरी काइनात जी वजह काइनात अल्लाह पाक जा महबूब, जिन खां पोइ को बि नबी न आयो न ईंदो, आख़िरी नबी, बाद में को नबूअत जी दावा करे, नबूअत मिलण जी, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद को नबूअत मिलण जी दावा करे त महबूबनि जे फ़रमान ऐं क़ुरान जे फ़रमान मूजिबि उहो कूड़ो आहे, उन ते ईमान नाहे आणिणो ऐं संदन आल ऐं असहाब ते लखें करोड़ें दुरूदो सलाम। सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू। ऐं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, जीअं तव्हांजे इल्म में आहे, असांजे हिन जेको सिंध टीवी जो प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, इन ई में जेको हिकिड़ो सिलसिलो हली रहियो आहे, गच अरसो थी चुको आहे, अवां ॾिसंदा रहूं था, जेके तसलसुल सां ॾिसनि था, रोज़ानो जो बुनियाद ते ॾिसनि था, यकीनन उहे असां लाइ दुआ इन जे करे बि कंदा हूंदा त खेनि खोड़ सारो इल्म दीन हासिलु थींदो हूंदो, क़ुरान जी सूरत में, अहादीस जी सूरत में ऐं अक़वाल बुज़ुर्गान दीन रहिमहुमुल्लाहुल मुबीन जी सूरत में मिलंदो हूंदो, मुख़्तलिफ़ उलमा जी ज़ियारत थींदी हूंदी ऐं सुहिणे सुहिणे सनाख़ाननि जे प्यारे आवाज़ में नातूं हमद मनक़बत ॿुधण जे लाइ मिलंदा हूंदा। सो अवां सभिनी जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम खे ॾिसो था। नाज़रीन, अॼु क़यामत जी निशानियुनि मंझां हिकु निशानी आहे त अमानतुनि में ख़यानत थींदी। अमानत छा खे चइबो आहे? शरई इस्तिलाह में अमानत छा खे चइजे? अमानत जे बाबति अल्लाह तबारक व तआला छा इरशाद फ़रमायो, उन जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम छा इरशाद फ़रमायो, ऐं क़यामत जॾहिं वेझो ईंदी, क़यामत जूं निशानियुनि मंझां महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात अक़दस इन खे निशानी तौर ते पेश कयो त जॾहिं क़यामत वेझो ईंदी त अमानतुनि में ख़यानतूं आम थी वेंदियूं। ॻाल्हि अमानत आहे, कोई कंहिंखां मशवरो वठे अमानत आहे, तव्हांखे सलाहियत मिली, ज़बान, हथ, कन, नज़र, दिलि, दिमाग़, उज़वा, सभु इहे अमानतूं आहिनि, इन जो इस्तेमालु करिणो आहे। तव्हांखे औलाद मिलियो, अमानत आहे, तव्हांखे अल्लाह पाक ॾोकड़ ॾिना, अमानत आहे, कीअं था इस्तेमालु करियो। तव्हांखे अल्लाह तबारक व तआला उहिदो ॾिनो, मनसब ॾिनो, अमानत आहे। मां हिन वक़्तु जंहिं जाइ ते वेठो आहियां, हिकु मेज़बान जी सूरत में, इहा मेज़बानी मूंखे अमानत आहे। मुफ़्ती साहिबु वेठा आहिनि, इन्हनि खे इहा मनसब अमानत आहे। नात ख़्वान खे अमानत आहे। तव्हां ॾिसो त तव्हांखे हर हिकु जॻह ते जेका शइ अता थी आहे उनजो इस्तेमालु सही करणु, इहो ई अमानत जो सही इस्तेमालु आहे। इस्तेमालु ग़लति करणु, इहा आहे अमानत में ख़यानत। वरी बि मुफ़्ती साहिब खां पुछंदासूं इन बहितरीनु मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ सिंध जे हिकु माया नाज़ आलिम दीन प्रोफेसर मुफ़्ती अब्दुल गफ़ूर क़ासिमी साहिब खे असां ज़हमत ॾिनी आहे, असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया आहिनि। खेनि दिलि जी गहराई सां पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते भलीकार चवां थो। साईं जन जी मां ज़ियारत अॻे बि कई आहे, हींअर बि ज़ियारत करियो। साईं अस्सलाम वालेकुम। तव्हांजी महिरबानी, असांजे प्रोग्राम में वठी आया। अल्लाह पाक अव्हांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए ऐं हक़ सच बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नाज़रीन, जीअं त असां वटि सुहिणी सुहारी सिंध जा सुहिणा पुट सुहिणे आवाज़ सां प्यारियूं नातूं पेश कनि था, अॼु बि असां वटि बहितरीनु सिंध सूबे जी दिलि कराची आहे ऐं कराची जी दिलि, उतां कराची जा रहंदड़ सुहिणा माण्हू, सवा जहिड़ा माण्हू जेके पंहिंजी हिन आवाज़ जी नेमत खे सुहिणे तौरु इस्तेमालु कनि था। वाक़ई आवाज़ बि नेमत आहे, इनखे तव्हीं कुफ़र में इस्तेमालु करियो, गुनाह में इस्तेमालु करियो या अलाह जे रसूल जे सना में इस्तेमालु करियो, इन जो बि पुछाणो थींदो। अॼु असां वटि
सुठो सना ख़ान तशरीफ़ वठी आयो आहे, मोहम्मद काशिफ़ ताहिरी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, जज़ाकल्लाह। अवां जी महिरबानी आवाज़ असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत करियूं था। जीअं असांजी रिवायत रही आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त मोहम्मद काशिफ़ ताहिरी खां नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। हिन साल मौला मुझ वागवारे, हिन साल मौला मुझ वागवारे, अल्लाह हिन साल मौला मुझ वागवारे। दुआ क्यो मदीनू, दुआ क्यो मदीनू जल्दी दिखारे, हिन साल मौला वेठो पुकारिया रोई रोज़ानो, वेठो पुकारिया वेठो पुकारिया रोई रोज़ानो, सिकयार जी कयो आहे दीवानो। हर पल छड़िया तो गम में गुजारे, हर पल छड़िया तो गम में गुजारे। दुआ क्यो मदीनू, दुआ क्यो मदीनू जल्दी दिखारे, हिन साल मौला मिस्कीन आया कांगाल ना है, मिस्कीन आया कांगाल ना है, लज रखंदो साईं लजपाल आहे। मिस्कीन आया कांगाल ना है, लज रखंदो साईं लजपाल आहे। कॾहिं न सोरल वेहंदो विसारे, दुआ क्यो मदीनू, दुआ क्यो मदीनू, दुआ क्यो मदीनू जल्दी दिखारे, इन साल मौला अब्बास डाडो मौदास आया, अब्बास डाडो मौदास आया, वेठो रखी बस आस आया। हिकड़ी हो लगंदी कश्ती किनारे, हिकड़ी हो लगंदी कश्ती किनारे। दुआ क्यो मदीनू, दुआ क्यो मदीनू जल्दी दिखारे, हिन साल मौला मुझ वागवारे, अल्लाह हिन साल मौला। माशाअल्लाह तबारक व तआला तमाम सुहिणे अंदाज़ में मोहम्मद काशिफ़ ताहिरी साहब नाते रसूल पाक बल्कि महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में इस्तिग़ाथो पेश कयो त महबूब असांखे हिन साल अल्लाह पाक असांखे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला मोहम्मद काशिफ़ ताहिरी जी आवाज़ में अञा वधीक बरकतूं अता फ़रमाए। नाज़रीन, अचो त मुफ़्ती साहब सां अॼोके मौज़ू ते गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। मुफ़्ती साहब, जीअं त अॼु असां मौज़ू जेको चूंडियो आहे उहो आहे क़यामत वेझो ईंदी त अमानत में ख़यानत थींदी। सभ खां पहिरीं चाहींदुसि त उहा हदीस मुबारका पेश फ़रमायो
जंहिंमें महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जन अमानत में ख़यानत थींदी। वरी ॻाल्हि इरशाद फरमाई ऐं गॾोगॾु हीअ बि अर्ज़ु कंदुसि त अमानत शरई इस्तिलाह में अमानत चइबो छा खे आहे? नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। सभ खां पहिरीं मां तव्हांजो थोराए थो आहियां साईं जो तव्हां हिकु दफ़ो ॿीहर मूंखे सामीन ऐं नाज़रीन जे साम्हूं क़ुरान और सुन्नत जी रोशनीअ में कुझु गुफ़्तगू करण जे लाइ मौक़ो इनाद फ़रमायो। जीअं तव्हां शुरू में अमानत जो हिकिड़ो ख़ुलासो बयानु कयो, बिल्कुलु ईअं ई आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हिकिड़े सहाबीअ अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मत साअतु, क़यामत कॾहिं थींदी? वाह। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इज़ा उदिअतिल अमानतु फंतज़िर साअ, जॾहिं अमानतुनि खे ज़ाया कयो वञे तॾहिं तूं क़यामत जो इंतज़ारु कजां। त हुन साहबी वरी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह कैफ़ इदाअतुहा या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह अमानतुनि खे ज़ाया कीअं कयो वेंदो? वाह, तफ़सील इरशाद फरमायो। त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा वुस्सिदल अम्रु इला गैरि अहलिही फंतज़िर साअ। वाह वाह। जॾहिं को बि मामिलो, को बि महकमो, को बि मनसब नाअहल माण्हूअ जे हवाले कयो वञे त पोइ तूं क़यामत जो इंतज़ारु कजां। यानी जेको मनसब जंहिं माण्हूअ जे लाइक़ु हुजे उन मनसब ते ओहिड़ो माण्हू वेहे त इहो इंसाफ़ु आहे। वाह। ऐं उन मनसब सां बि जेकी अमानत आहे सा उहा पूरी कई थी वञे। पर जेकॾहिं मनसब ते नाअहल माण्हू विहारियो वञे त इहा उन मनसब सां ख़यानत आहे। अच्छा, इन सां हिकिड़ो लॉस इहो बि थिए थो त पोइ हितां गड़बड़ शुरू थिए थी। गड़बड़ थी जॾहिं जेको मिसाल जे तौर ते ड्राइवर न हुजे पर उनखे ड्राइविंग सीट ते विहारियो वञे बिल्कुलु त सम्झो था उहो मंज़िल ते पहुचण खां शायदि जन्नतुल फिरदौस में जे इलाही ईमान हूंदा त ठीकु। ईअं ई दर्ज़ी न हुजे, कपिड़ा उन जे हवाले कजनि, साईं खे कटणु शुरू कर त उहो छा कटंदो? बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ड्रखण न हुजे ऐं फर्नीचर उन खां ठारायो वञे, ज़ाहिर को बि ज़ी शऊर माण्हू अहिड़ो कमु करणु, पंहिंजी जाइ ठाराइणी आहे उन खां ठारायो हुजे, कॾहिं सिर बि न हुजे त अहिड़ो फ़ैसिलो कोई न। पोइ वोट ॾियण महिल माण्हू अंधो छो थो थी वञे? बिल्कुलु बिल्कुलु साईं। इहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको फरमान आहे इहो केॾो न बलागत ते मबनी आहे त ख़ैरुल कलाम मां क़ल्ल व दल्ल, बहितरीनु कलाम उहो आहे जेको हुजे मुख़्तसर पर पुरदलील हुजे। पुरदलील हुजे। केॾो जामे ऐं माने लफ़्ज़ आहे त इज़ा वुस्सिदल अम्रु इला गैरि अहली, लफ़्ज़ त हिकु लाइन हिकिड़ो जुमिलो आहे, जुमिलो छो त ॻाल्हाइण वारी हस्ती केॾो मफ़हूम हिन जो वसी आहे। ऐं जंहिं जॻह ते तव्हां फिट कयो त ईअं थो लॻे त हीअ हदीस शरीफ़ शायदि हिन ई मौक़े जे लाइ जेको आहे पाण करीम इरशाद फरमाई आहे। क़ुर्बान वञा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वसी। त असां इन्हनि जे करे इरशादात ते अमल कयूं त असांजी ज़िंदगी संवारजी वञे। बेशक बेशक। यानी बहितरीनु नमूनो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशादात में। असांखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिधी वाट ते हलण जे लाइ पाण जा जेके इरशादात फरमाया इहे असांजे लाइ सुनहरे हा साईं मशअले राह। त पाण फरमायूं त जेको बि मनसब आहे, जीअं तव्हां हींअर फरमायो त जेको माण्हू जंहिं फील्ड सां तालुक़ु रखे थो तव्हां उनखे उहा ई फील्ड ॾियो। असांजी फ़र्ज़ कोई फील्ड आहे, जेकॾहिं असां इमाम आहियूं, ख़तीब आहियूं, मुफ़्ती आहियूं, त जेकॾहिं असां में उहा अहलियत न आहे ऐं असां उन मनसब ते वेहूं था उन मिंबर सां बि जेको आहे सो नाइंसाफ़ी आहे, इहा ख़यानत आहे, मिंबर रसूल आहे। बेशक मिंबर रसूल आहे। इहो मामूली मनसब न आहे, हीउ उहो मनसब आहे जो पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शख़्स आलिम जे पुठियां नमाज़ पढ़ी उन नबी जे पुठियां नमाज़ पढ़ी। सुभान अल्लाह। सही, पैगंबर जे पुठियां नमाज़ पढ़ण का मामूली ॻाल्हि कोन्हे। इहो मनसब जंहिंखे मिले त उनखे बि असांजे लाइ बि इहो आहे जो असां इन फील्ड सां तालुक़ु रखूं था। अगरचे लस्तु बि शइ आहिनि, मां त कुझु बि न आहियां, पर कोशिशि इहा करणु खपे त हर मनसब जे लाइ जेको माण्हू बहितरीनु हुजे उहो चूंडियो वञे। त बदकिस्मती सां असां में जेके ख़राबियूं मौजूदु आहिनि मुआशिरे में, इन में इहा बि आहे त असां इमामत जे लाइ जेको आला दर्जे जो माण्हू आहे उनखे ॻोल्हण जे बजाए असां अदना माण्हू ॻोल्हींदा आहियूं जेको थोरे मुआवज़े में ऐं पंहिंजी मस्जिद कमेटीअ जे जेको आहे सो उन इशारनि सां हले। प्रोफेसर साहब,
वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन नंढड़ी साई था वठूं पिया, हालांकि उलमा जो इहो अदब न आहे जो उनजी ॻाल्हि खे कटियो वञे, पर मजबूर आहियूं। वक़्तु ॿुधंदासीं, मुफ़्ती साहिब खे ॿुधण जे लाइ घुरायो आहे, प्रोफेसर साहिब खे। तव्हांजे विच में ऐं ख़लल न थींदो त चंद लम्हनि जी विथी आहे। असां जो था वापसि वञूं, ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम है रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम है रोशनी जी वाट। ऐं मुफ़्ती साहब तमामु ज़बरदस्त मोड़ ते पहुता हा, पर छो त ब्रेक जो वक़्तु थी चुको, अचो त उतां ई गुफ़्तगू जो सिलसिलो जारी करियूं था। जी मुफ़्ती साहब। जी मां अर्ज़ु पियो कयो त मनसब जी जेकी तक़ाज़ा आहे उनखे ॾिठो वञे, ऐं उन मनसब ते जंहिं शख़्सियत खे विहारियो था, आला खां आला क्वालिटी वारो माण्हू जेको हुजे उनखे विहारियो त उहो इंसाफ़ कंदो, ऐं जॾहिं उनजो हक़ु अदा कंदो त पोइ उन मनसब जूं जेकी बि रोशनियूं आहिनि, जेके फ़ज़ाइल आहिनि, जेकी पोइ उतो नमूदार थींदियूं। जीअं मां अर्ज़ु कयो त जीअं इमामत जो मनसब आहे त इहो बहितरीन आलिम जो मनसब आहे। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम सगोरा जेके आहिनि इहे नबियनि जा वारिस आहिनि, ऐं जेकी नबी सगोरा आदम अलैहिस्सलाम खां वठी नूह अलैहिस्सलाम ताईं, नूह अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं, ऐं ईसा अलैहिस्सलाम खां वठी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़यामत ताईं इहो सिलसिलो जेको अमर बिल मारूफ़। कहिड़ी विरासत आहे जेका उलमा खे मिली आहे? साईं नबीन जी विरासत हूंदी छा आहे? साईं उहो इल्मु आहे, ऐं इल्मु बि उहो जेको मिन जानिबिल्लाह सुब्हानहू व तआला उनखे मिलियो। साईं उहो इल्मु रब करीम जो नूर आहे, ऐं नबीअनि जी मीरास इल्मु आहे, जंहिंखे अता थियो उहो वारिस आहे, उहो नबी जो वारिस आहे। साईं त अंबिया जो जेको इल्मु आहे तौहीद ते, रिसालत ते, चइजे त सभ खां आला तरीन जेकी मख़लूक आहे उहो नबी आहिनि। ठीकु आहे, नबीअनि खां आला कोई बि न आहे, नबी सभ खां आला आहिनि। ऐं उन्हनि आला मख़लूक खे जेको अल्लाह पाक मीरास ॾिनो उहो बि सभ खां आला आहे, यानी इल्मु पूरी काइनात जी हर शइ खां अफ़ज़ल आहे। अफ़ज़ल आहे, बिल्कुलु साईं, इल्मु हर शइ खां अफ़ज़ल आहे। इन जो दलील इहो आहे जॾहिं इंसान जी तख़लीक़ थी हुई त फ़रिश्तनि रब करीम जी बारगाह में अर्ज़ु कयो त या रब्बल आलमीन, जॾहिं अलाह साईं फरमायो त इन्नी जाइलुन फिल अर्दि ख़लीफ़ा क़ालू व तजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा। जॾहिं रब पाक फरमायो त मां इंसान थो पैदा करणु चाहियां ख़लीफ़ा, हुननि इहो पंहिंजो ख़दशो पेश कयो, त हुननि पंहिंजो ख़दशो पेश कयो त या रब्बल आलमीन। अच्छा, इन में उलमा किराम फरमायो त इन जो तज़किरो बि पहिरीं थी चुको हुयो, अलाह साईं हुननि खे ॿुधायो हुयो त हिन में ख़ामियूं बि आहिनि, ख़ूबियूं बि आहिनि, त इंसाननि खे जी जेके जी 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 त फ़रिश्तनि उन ख़ामी खे ज़िक्र कयो त या रब्बल आलमीन जेके इंसान में ख़ामियूं आहिनि उन ॿिनि ख़ामियुनि जो ज़िक्र आहे। हिकु त इहो आहे त उहे फ़सादी हूंदा, दुनिया में बिगाड़ पैदा कंदा, इस्लाह करण जे बजाए बिगाड़। इन मां मालूम थो थिए त जेकी बदतरीन ख़ूबियूं बुरायूं आहिनि इंसान में, जेकी उन वक़्तु फ़रिश्तनि ज़िक्र कयूं हुयूं, असांखे हमेशह उन्हनि खे मलूज़े ख़ातिर रखिजे ऐं इन्हनि खां बचिजे। इंसान में ख़राबियूं त हज़ारे आहिनि, पर उन वक़्तु ॿिनि ख़राबियुनि जो ज़िक्र फ़रिश्तनि कयो, या रब्बल आलमीन जंहिंमें हीअ बि ख़राबी आहे, हीअ बि ख़राबी आहे, तूं उनखे पैदा छो थो करीं? त असांखे सोचणु खपे त उन्हनि खे त हर वक़्तु असां पंहिंजे नज़रुनि जे साम्हूं रखूं। ॿ ख़राबियूं कहिड़ियूं? त फ़साद यानी बिगाड़, बजाए इस्लाह करण जे, सुलह करण जे रुॻी पाण में बिगाड़ वेढ़ाइण। हूंदा आहिनि उहे ख़ानदान में फितने जो कारण हूंदा, तव्हां वेठे वेठे कचहरी में नालो वटि फिलाणो सभु ॾकी वेंदा, अड़े यार हीअ त फितनो आहे, अचे थो छा? न हीअ तस्करो, बाबा अलाह खे मंझि हिन खे न घुराइजांइ। यानी उहो केॾो ग़लीज़ इंसानु आहे जेको बिरादरी में, जेको दोस्तनि में, जेको माहौल में, पाड़े में फ़साद जो कारण फितनो बस। अच्छा, ॿई जेके ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो फ़साद, ॿियो क़त्ल, ऐं तक़रीबन जेको आहे वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल, इहो बि क़ुर में करायो आहे। जेको फितनो आहे इहो क़त्ल खां बि वधीक सख़्तु आहे। अच्छा, क़त्ल खां बि पहिरियों छो तज़किरो फ़साद जो थियो आहे? अच्छा, जेके फ़रिश्तनि ॿिनि ख़ामियुनि जो ज़िक्र कयो, हिकिड़ो फ़साद, क़ालू व तजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा, जेको खून ख़राबो कंदो। या रब्बल आलमीन तूं जंहिं उन इंसान खे पैदा थो करीं जेको खून ख़राबो कंदो। मालूम थो थिए त इहो खून ख़राबो ऐं फ़साद इहे इंसान जूं बदतरीन बुरायूं आहिनि ऐं बुरियूं आदतियूं आहिनि, अल्लाह जी बारगाह में सभ खां पहिरीं बुराई जे तौर ते पेश कयूं। अच्छा मुफ़्ती साहिब हिकिड़ी वज़ाहत कंदा हलो मतां सामीन और नाज़रीन खे, छो त अॼु जे दौर में अल्लाह पाक रहम करे क़ुर जी आयत पेश करण खां पोइ तशरीह लाज़मी थियणु घुरिजे, छो त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजो मक़सदु ई क़ुर जी आयतुनि जी जेकी तशरीह आहे पंहिंजी मर्ज़ी जी कढणु। त छा इहो एतिराज़ु हज़रत आदम अलैहिस्सलाम ते हुयो या आदम जी औलाद में फ़सादी ऐं कातिल पैदा थींदा उन्हनि ते एतिराज़ु हुयो? बिल्कुलु उन वक़्तु ते अञा आदम अलैहिस्सलाम जो ज़ूर कोन थियो हुयो, अञा त रब्बुल आलमीन सिर्फ़ु
मखलूक जेकी आहे इंसान उनजो तज़किरो फ़रमायो त मां इंसाननि खे पैदा करण वारो आहियां। उन खां पोइ रब्बुल आलमीन तख़लीक़ फ़रमायो आदम अलैहिस्सलाम खे। त मिन जुमला जेकी बि इंसान आहिनि उन्हनि इंसाननि में जंहिं नबी त मासूम हूंदो आहे न, बिल्कुलु नबी खां त गुनाह जो तसवर ई न। बिल्कुलु बिल्कुलु। त हुन हिते जेकी आहे जिन्स इंसानियत मुराद आहे, को शख़्स हिकु मुराद न हो हुन में। ऐं यकीनन जी तव्हां फ़रमायो त हिन में जेको अवाम आहे, जेको ज़ुर्रियत आहे आदम अलैहिस्सलाम जी, उहो मुराद आहे। त जॾहिं ॿिनि ख़राबियुनि जो ज़िक्र कयो फ़रिश्ता नदी या रब्बुल आलमीन, जिन इंसान में इहे ख़राबियूं हूंदियूं तव्हां हुनखे छो था पैदा कयो? बाक़ी रही हमदो सना, उहो त असां काफ़ी आहियूं। न हाणे अची थी असल ॻाल्हि जेका अल्लाह ताला इरशाद फरमाए। जी तव्हां त सिर्फ़ु इंसान जी ख़ामियुनि जो ज़िक्र कयो आहे न, जेकी इंसान में वरी ख़ूबियूं आहिनि उहो जेको मां ॼाणां थो तव्हांखे ख़बर ई न आहे। मुंहिंजा रब तुंहिंजो इंसान सां प्यार, सुभान अल्लाह। हुन खां पोइ अलाह फरमाए त अल्लम आदम अल-अस्मा कुल्लहा, अल्लाह जल शानहू आदम अलैहिस्सलाम खे इल्म जी दौलत सां मालामाल फरमायो। ऐं जॾहिं इल्म जी ॻाल्हि आई त वरी फ़रिश्तनि खां अलाह फरमायो त हाणे हिननि शयुनि जो जे बारे में तव्हां ॿुधायो त हीअ छा आहे? त हुननि चयो ला इल्म लना, मौला असांखे त ख़बर न आहे छा आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं। त रब्बुल आलमीन जल शानहू जॾहिं हू बेनियास आजिज़ थी विया, ॿुधाए न सघिया, सुवाल जो जवाबु न ॾेई सघिया, पोइ अलाह जल शानहू फरमायो या आदम अंबिहुम बेअस्माइहिम, आदम हाणे तूं ॿुधाई न त हीअ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, हिन जा नाला छा आहिनि? त उहो इल्मु जेको हुयो आदम अलैहिस्सलाम जे तरफ़ खां ज़ुहूर थियो ऐं उन्हनि शयुनि जो इल्मु मलाइकनि सॻुरनि खे न हुयो। इन इल्म जी बिना ते अल्लाह जल शानहू फ़ौक़ियत ॾिनी। इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे, उन जे अशरफ हुजण जो कारण इल्म आहे, परियूं परियूं करणु इहो आहे। सुभान त लक़द करमना बनी आदम, अल्लाह ताईं मौजूद फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, कई ख़ूबियूं आहिनि इंसान जूं, लेकिन पहिरीं वस्फ़ इहा बयान हा, जंहिं ख़ूबीअ जी बिना ते फ़रिश्ता लाजवाब थी विया, कंध झुकायूं ऐं वरी उन जे जवाब में अल्लाह ताईं फरमायो तव्हां जो इतराज़ कयो न, हाणे सजदो कयो हिनखे, जो तव्हां हिन जे बारे में इतराज़ कयो। तव्हां मालूम थियो त इल्म जेकी आहे वरी शइ आहे। कुल हल यस्तविल्लज़ीन यालमून वल्लज़ीन ला यालमून, अल्लाह चवंदो दरियात फरमाए त ॿुधायो जेके अहले इल्म आहिनि उहे ऐं जिन खे इल्मु न आहे जाहिल आहिनि उहे बराबरि थी सघनि था? नथा थी सघनि। इल्म वारो जेको आहे सो ज़िंदा जे मिसाल आहे ऐं जाहिल मुर्द जे मिसाल आहे। वमा यस्तविल अहयाउ वलल अमवात ऐं इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिल उलमा, जेके अहले इल्म आहिनि अल्लाह सीअ खां उहे ॾिजण वारा आहिनि। त इहे जेके इल्मु आहे अल्लाह जल शानहू इल्म जी बिना ते इंसान खे बि फ़ौक़ियत ॾिनी ऐं उहो इल्मु ई आहे जंहिंजे ज़रिए सां इंसान खे शूर थो मिले, फ़हम थी मिले, फ़िरासत थी मिले ऐं पंहिंजे रब जी मार्फत थी मिले। त अहले इल्म खे हुजणु खपे उन मनसब ते। मौज़ू इहो हुयो त जेको आलिम जो मनसब आहे उहो बहितरीनु आलिम हुजे। ऐं असांजे हिन मुआशिरे में जिते ॿियूं खोड़ सारियूं ख़राबियूं आहिनि, हिकु ख़राबी इहा बि आहे त आलिम जो इंटरव्यू करणु उहो थो करे जेको पाण जाहिल आहे। हिन जे बारे में लतीफ़ा तव्हां बि माशाअल्लाह काफ़ी ॿुधाया आहिनि। त हीअ जेकी आहे वॾो हिकिड़ो आलिमियो आहे असांजे लाइ। त आलिम जेकॾहिं आलिम हूंदो त पोइ उहो क़ुर ऐं सुन्नत जे अनवार ऐं तजल्लीअ सां उन रोशनीअ सां पूरे इलाइक़े खे रोशन ऐं मुनवर कंदो। उहो कंहिं ला यख़ाफ़ून लौमत लाइमिन जेकी निशानी आहे न, त उहे कंहिं मलामत घर जी मलामत खां न आहिनि डिॼंदा। कल्ह मैं हक़ बयानु कंदा आहिनि। त उहो आलिम उहो हूंदो त पोइ उहो हक़ सच चई सघंदो बग़ैर कंहिं मसलिहत जे, बग़ैर कंहिं मफ़ाद जे क़ुर ऐं सुन्नत जी ॻाल्हि कंदो, जंहिंखे चइबो आहे ढके की चोट पर, यानी उहो कंहिंजी रिआयत न कंदो। लेकिन असां जॾहिं उन मनसब ते अदना मां विहारींदासीं जेको असांजे इशारे ते हले त पोइ इतो ई ख़राबी आहे। इहो हिकिड़ो मिसाल ॾिनो, छो त असां इन फील्ड सां वाबस्ता आहियूं। त अहिड़ियूं ख़राबियूं हर जॻह ते आहिनि, हर शोबे में। हिकिड़ो सवाल पैदा थिए थो, असल में असांजे मुआशिरे में जिते बिगाड़ आहिनि उहे जेके वाघ धणी आहिनि, जिन वाॻूं आहिनि, को इलाइक़े जो SSP आहे, को डिप्टी कमिश्नर आहे, को असिस्टेंट कमिश्नर आहे, को कमिश्नर आहे, को IG आहे या को मिनिस्टर आहे। हाणे उनखे इहा अमानत आहे, जेका बि मनसब आहे, उहिदो आहे, खणी SHO आहे, खणी AS आहे, असिस्टेंट सब इंस्पेक्टर आहे या इंस्पेक्टर आहे, कुझु बि आहे, अला अदल क़यास जंहिं बि शोबे सां वाबस्ता आहे, जेकी बि उनखे जंहिं बि इलाइक़े जी सम्झो त अल्लाह तबारक व तआला को उहिदो ॾिनो आहे, को मनसब ॾिनो आहे, यानी उहा उन वटि अमानत आहे। हाणे उहो चवे थो त जेकॾहिं मां सीट ते मूंखां सीट ते वेहण खां अॻु में तय थो करायो वञे त हिन सीट ते तोखे तॾहिं विहारींदासीं क्लर्क हुजे, SP हुजे, DC हुजे, कमिश्नर हुजे,
या पोर्टफोलियो तोखे मिलंदो त तोखे हेतिरो % जी करप्शन करणी पवंदी, पेट्रोल जी मद में, सूद जी मद तव्हां दुरुस्त में। फरमायो इहो ई त हाणे उहो चवे थो से मां मजबूर आहियां, जी मूंखे बॉस जो ऑर्डर इहो आहे त तोखे ईअं 2 नंबर कमु करिणो आहे। हाणे इन जे बारे में शरीयत जो हुकुम न साईं बिल्कुलु दुरुस्त तव्हां फरमायो। ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे जेको मनसब ॾिनो वियो आहे इहो तव्हांजे लाइ अमानत आहे। तव्हां उन मनसब जे मुताबिक़ अहकामात जारी कयो, लेकिन तव्हांजे मथां जीअं तव्हांजे बॉस जो हक़ु आहे ईअं तव्हांजे मथां हिकिड़ो हुन ज़ात जो बि हक़ु आहे, बेशक रब्बुल आलमीन जल वाला जी। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला ताअत लिमख़लूक़िन फ़ी मासियतिल ख़ालिक़, त मख़लूक़ मंझो कंहिंजी बि इताअत नाहे करणी, चवणु नाहे मञणो, उहो चवणु जंहिंमें वरी रब जी नाफ़रमानी थिए। त जेको तव्हांखे मनसब सुपुर्द थो करे ॾिए थो उहो शर्त थो विझे त तव्हां हिन मनसब ते वेही करे मूंखे राज़ी कयो, यानी मुंहिंजा जाइज़ नाजाइज़ कम कयो, रब जी भली नाफ़रमानी थिए त थियणु ॾियोसि, त उहो मनसब हरगिज़ क़बूल न करे। जेकॾहिं पोइ बि इन जे बावजूदि को माण्हू मनसब ते वेहे थो त उहो हरीस आहे, लालची आहे। हाणे मतिलबु हिते इब्तिदा हितां ज़ाहिर थी वई, जेकॾहिं तुंहिंजे अंदरि ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे तूं चवीं त मां मशरूत सीट न वठंदुसि। इहो ई मिसाल ॾिसो, सैयदना इमाम अली मक़ाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साम्हूं बदबख़्त जेको उबैदुल्लाह इब्न ज़ियाद हुयो, उन गवर्नरीअ जे लालच में उहो मनसब क़बूल कयो ऐं हुनखे टास्क इहो ॾिनो वियो त तोखे आले रसूल खे शहीद करिणो आहे। नौमान बिन बशीर खे हटाए करे, नौमान बिन बशीर खे हटाए करे उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खे जो आंदो वियो त हुन इहो मनसब छो क़बूल कयो? लालच। हुनखे राय जी गवर्नरी मिली जंहिंखे तहरान चइबो आहे, मौजूदा तहरान ईरान जो शहर, इन जी गवर्नरी बि, कूफा जी गवर्नरी बि, इन शर्त ते त तूं इमाम हुसैन ऐं साईं जो जेको अहले बैत आहे उनखे। त जेको शख़्स हिन दौर में बि कंहिं लालच जे करे मनसब ते वेहे थो त हुनखे इब्न ज़ियाद जो अंजाम साम्हूं रखणु खपे। त तारीख़ में अहिड़ा माण्हू बि बदतरीन गुज़रिया आहिनि जंहिं हिर्स ऐं लालच में अची करे ऐं मनसब क़बूल कयो ऐं उन पोइ उन्हनि ज़ुल्म कयो। ऐं अल्लाह साईं जल शानहू जे हुक्म जी सराहतन नाफ़रमानी आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तख़ूनुल्लाह वर रसूल व तख़ूनू अमानातिकुम व अंतुम तालमून। ए ईमान वारो, अल्लाह सां ख़यानत न कयो, बेशक रसूलुल्लाह सां ख़यानत न कयो, ऐं तव्हां मोमिननि सां बि ॼाणी बुझी करे ख़यानत न कयो, त हीअ अल्लाह सां ख़यानत आहे। रब्बुल आलमीन जल शानहू फरमाए थो इन अल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा। अल्लाह साईं तव्हांखे हुकुम थो करे त अमानतूं जेके आहिनि उन्हनि जे अहल जेके आहिनि उन्हनि जो सुपुर्द कयो। त तव्हां जंहिं मनसब ते वेठा आहियो त तव्हां अल्लाह खे ॾिसो, तव्हां उनजे साम्हूं जवाबदेह आहियो। मख़लूक़ मां कंहिंजी बि ॻाल्हि न मञणी, अतीउल्लाह व अतीउर रसूल ज़रूरु आहे, व उलिल अम्र मिनकुम, इहो असां पढ़ंदा आहियूं त अल्लाह जी इताअत कयो, रसूल जी इताअत कयो, उलिल अम्र जी इताअत कयो। लेकिन हीअ आहे त छो था विसारे फिटी कयूं त ला ताअवनू अलल इस्मि वल उद्वान ताअवनू अलल बिर्रि व तक़वा। तव्हां अल्लाह उन रसूल जी इताअत कयो, उलिल अम्र जी बि इताअत कयो, जेको तव्हांजो बॉस आहे, मिनिस्टर आहे, वज़ीर आहे, सदर आहे, इताअत कयो। लेकिन नेकी ऐं तक़वा जे मामले में त ताअवुन कयोसि, लेकिन ला ताअवनू अलल इस्मि वल उद्वान। जेकॾहिं तव्हां सां जेकॾहिं गुनाह थो कराए, नाजाइज़ तव्हां हुकम थो वठे, त मख़लूक़ मंझो को बि हुजे तव्हां उनजी इताअत न कयो। वालिदैन जो वॾो मक़ाम आहे, लेकिन अल्लाह ताला फरमायो त इन जाहदाक अला अन तुशरिक बिमा लैस लक बिही इल्मुन फला तुतिहुमा। त वालिदैन जो अदब कर, एतिराम कर, लेकिन जेकॾहिं उहे हद खां वधी वञनि, वरी अल्लाह जे टकर में तोखे आणनि त अल्लाह जी ॻाल्हि न मञ, नमाज़ न पढ़ो, रोज़ा न रख, ज़कात न ॾे, नेकियूं ई न कर, त न, इते वालिदैन जो हक़ु एसि ताईं एॾो वॾो न आहे, इन्हनि जो हक़ु एसि ताईं दंगो आहे, मथे हक़ु रब करीम जो आहे। रब जी नाफ़रमानी में मख़लूक़ जी फ़र्माबरदारी जाइज़ न आहे। ला ताअत लिमख़लूक़िन फ़ी मासियतिल ख़ालिक़, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको फ़रमान आहे, इहो हदीस शरीफ़ आहे, इहो वॾो जामे आहे। त तव्हां इताअत कयो, चयो मञो, मोहबत बि कयो, वालिदैन सां मोहबत करणु खपे, बुज़ुर्गनि सां मोहबत करणु खपे, उलमा जी मोहबत। लेकिन जेकर तव्हांखे वरी उहो अहिड़ो कमु चवनि जंहिंमें ख़ालिक़ नाराज़ थिए, त पोइ को बि मख़लूक़ में हुजे उनजी ॻाल्हि कतन नाहे मञणी। त मनसब ते वेहे माण्हू त चए त बाबा मां अल्लाह ऐं उनजे रसूल खे मां परे जवाबदेह आहियां। उहो अल्लाह रसूल ऐं क़ुर जी रोशनीअ में तव्हां जेकी बि अहकामात मूंखे ॾियो त उहे मुंहिंजे अखियुनि ते, पर जेकॾहिं तव्हां मूं ते अहिड़ो तव्हां कंडीशनल था मूंखे मनसब ॾियो त मूंखे इहो मनसब
क़बूल न आहे साईं। इहे प्रैक्टिकली मां हाणे ॻाल्हि थो कयांव। मुफ़्ती साहब वक़्तु थी वियो आहे नंढड़ी साईअ जो। नाज़रीन नंढड़ी साई था वठूं पिया असां, जो था वापसि वञणु ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम में रोशनी की वाट। भलीकार नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट। ऐं अॼु असांजो मौज़ू आहे त क़यामत क़रीब ईंदी, वेझो ईंदी, क़ुर्ब क़यामत में अमानतुनि में ख़यानतूं थींदियूं। मुफ़्ती साहब तमामु ज़बरदस्त अंदाज़ में इन्ही मौज़ू सां निभाए रहिया आहिनि माशाअल्लाह। यकीनन तव्हांखे बि खोड़ सारो मज़ो ईंदो, महसूस थी रहिया हूंदा। अचो त मुफ़्ती साहब जी गुफ़्तगू वधीक ॿुधूं। प्रोफेसर साहब तव्हांजी गुफ़्तगू जारी। जी जी साईं, तव्हां अर्ज़ु कयो त हिन मुआशिरे में जेके ख़राबियूं आहिनि, हिकु ख़राबी आहे त माण्हू खे पक आहे त इन मनसब ते वेहंदुमि त मूंखे ज़ुल्म बि करिणो पवंदो, नाइंसाफ़ी करणी पवंदी, अलाह खे जे उनजे रसूल जी नाफ़रमानी करणी पवंदी, उनजे अहकामात खे नज़रअंदाज़ करिणो पवंदो। त पहिरीं ॻाल्हि इहा त हुनखे उहो मनसब फ्रीअ में मिले त बि क़बूल न करे, लेकिन हद इहा आहे त अहिड़े बुरे मनसब खे हासिल करण जे लाइ या त वॾो सोरस्ता इस्तेमालु कयूं या वरी पैसो ज़ुल्म मथां साईं ज़ुल्म, यानी पैसो ॾेई करे तव्हां पंहिंजे लाइ दोज़ख जी बाहि था पिया ख़रीद कयो। इहो मनसब तव्हांखे फ्रीअ में मिले त बि क़बूल न कयो। सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़ा खे जॾहिं जजमेंट जो ऐं फ़ैसिले करण जे मनसब ते जज बणायो वियो, काज़ी बणाइण जी लाइ चयो वियो त तव्हां काज़ी थियो, त पाण खे ख़बर हुई त मां हिते वेहंदुमि त मूंखे फ्री हैंड न ॾिनो वेंदो ऐं मूंखे मथो मर्ज़ी जा फ़ैसिला कराया वेंदा। मर्ज़ी जा फ़ैसिला कराया। पाण इनकार फरमायूं, पाण फरमायूं त मां इन मनसब जे लाइक़ु न आहियां। त हिते हिकिड़ो ताक़त वारो जुमिलो अचे वियो त पोइ उन चयो त हुनखे चयो वियो त तव्हांखे इहो मनसब क़बूल करिणो पवंदो ऐं तव्हां में इहा अहलियत आहे, तव्हां ग़लति बयानी था कयो, त मूं में इहा सलाहियत न आहे। त पाण फरमायूं त तुंहिंजे बक़ौल मां ग़लति बयानी कई न, त जेको माण्हू ग़लति बयानी करे उहो मनसब जे लाइक़ु ई कोन्हे। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजे बक़ौल त मां इंसाफ़ न कंदुमि। तव्हांजी गुफ़्तगू तव्हांजे कलाम मुताबिक़ हाणे मां हिन मनसब जो लाइक़ु ई न आहियां, छो त मूं ग़लति बयानी कई आहे। सो हाणे ॾिसो त इमाम आज़म अबू हनीफ़ा फ्री में मनसब मिले पियो ऐं क़ाज़ी उल क़ुज़ात साईं, जंहिंखे हिन दौर में जस्टिस जो उहिदो कंहिंखे मिले, माण्हू त अलाए छा छा ॾेई करे बि वेहनि था। ऐं हुन ज़माने में हिन ज़माने में केॾो फ़र्क़ु आहे। घणा ॾींहं फ़ैसिलो कंदासीं इहे? ॾिसो साईं, चंद ॾींहंनि जो। उन खां पोइ अल्लाह जी बारगाह में कुल्लुकुम राइन कुल्लुकुम मसऊल अन रइयती। ऐं जेको आहे इन मनसब सां जेको वरी इंसाफ़ थो करे न साईं, इन मनसब सां जेको इंसाफ़ थो करे, मनसब जेको बि हुजे, इमामत जो हुजे, मिनिस्ट्री हुजे, SHO हुजे, DSP SP हुजे, DIG हुजे, वज़ीर आज़म, जेको मनसब आहे, जज हुजे, जेको इन मनसब सां इंसाफ़ थो करे उनखे चइबो आहे इमाम आदिल। वाह, इमाम आदिल। क़यामत जे ॾींहुं उहे अज़ीम शख़्स जंहिंखे रब्बुल आलमीन जल वाला पंहिंजे अर्श जे हेठां जॻह इनायत फरमाईंदो साईं, सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लु। त 7 माण्हू अहिड़ा आहिनि जो क़यामत जे ॾींहुं अलाह साईं जे अर्श जे छांव में हूंदा, जॾहिं उन जे अर्श जी छांव खां सवाइ ॿी का छांव न हूंदी। उन्हनि में हिकिड़ो शख़्स आहे इमाम आदिल। सुभान अल्लाह। जंहिंखे मनसब ॾिनो वञे उहो पंहिंजे मनसब सां इंसाफ़ करे, ख़यानत न करे। त दुनिया में थोरी तकलीफ़ हुनखे ॾिसणी पवंदी त साईं इंसाफ़ करणु थोरो ॾुखियो ज़रूरु आहे, लेकिन जॾहिं हुनखे ख़बर आहे त मां इंसाफ़ जे इन महल खां जॾहिं गुज़री वियुमि त रब्बुल आलमीन जल वाला क़यामत जे ॾींहुं मूंखे पंहिंजे अर्श जी छांव हेठां जॻह इनायत फरमाईंदो, त पोइ इंसान पंहिंजे मनसब सां ज़रूरु इंसाफ़ कंदो। पर जॾहिं माण्हू खे ख़बर हुजे त मां इंसाफ़ न करे सघंदुमि, त माण्हूअ खे खपे त उहो मनसब छॾे ॾिए, अलाह ऐं उनजे रसूल जी नाफ़रमानी न करे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जो जेकी सीरत असांजे साम्हूं आहे, ॾिसो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु विसाल जे वक़्तु पंहिंजे पुट हज़रत अब्दुर्रहमान खे मनसब न ॾिनो, त मूंखां पोइ मुंहिंजो पुटु जेको आहे सो ख़लीफ़ो थिए। न, सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पेश कयूं त मूंखां पोइ जेको ख़िलाफ़त हूंदी सैयदना उमर फारूक। बल्कि मां इन खां थोरो पोइ थी वञा, जेकॾहिं गहराई सां ॾिठो वञे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इंसाफ़ फरमायो। आख़िरी ॾींहंनि में मुसल्ले इमामत जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात तय्यबा जे आख़िरी ॾींहंनि में कंहिंजे हवाले कई हुई हुई, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। इशारो हुयो त अमानत जेकी इहा आहे इन जो अहल सिद्दीक़ अकबर आहे। ऐं सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन बि
वञण खां पहिरीं इहो हुकुम मौला अली खे ॾिनो त अली वञ अबू बकर खे चओ नमाज़ूं पढ़ाए। बिल्कुलु, त इहे ख़दशा जेके बदमी थियणा हुया उनजो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रद्द फरमायो। उन हस्ती जे हथां जंहिं हस्ती खे सबबु बणाए करे एतराज़ कयो वञे, अली वञ अबू बकर खे चओ त मुस्लमान जी इमामत कर, नमाज़। वरी जॾहिं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ते हमिलो थियो, शहीद थियण खां पहिरीं पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ी कमेटी जोड़ी, त उहा कमेटी जेकी आहे उहो मशवरो करे अॻे ख़लीफ़े जो तयन कंदी त सैयदना उमर फारूक जो पुटु अब्दुल्लाह बिन उमर वॾो क़ाबिल हुयो, उनखे मनसब न ॾिनो त मुंहिंजो पुटु आहे। अच्छा, वरी पाण फरमायो त कमेटी में भली हिनखे शामिलु कयो जेकी मजलिस मुशावरत आहे, लेकिन इन खे यानी मुंहिंजे पुट खे तव्हां ख़िलाफ़त जे लाइ नामज़द न कजो। साईं ताक़ीद फरमायो आहे त ख़बरदार मता सम्झो त इहो उमर फारूक जो पुटु आहे, ऐं ईंदड़ जेके उम्मीदवार आहिनि ख़िलाफ़त जा, भला उनजो नालो बि पेश कयूं, न न न न न मुंहिंजे पुट खे जो उन में तव्हां नालो बि तजवीज़ न कजो। इहो आहे साईं हस्तियूं असांखे, इहो आहे मनसब सां जेको आहे सो इंसाफ़ करणु। असांजा जेके गुज़री विया असलाफ़ इहो कयूं, ऐं हिन दौर में छा आहे साईं, बिल्कुलु बि न आहे। हर जॻह ते ख़यानत आहे, अक़रबा परवरी, दीनी मामलात हुजनि, दुनियावी हुजनि। माण्हू चवंदो मुंहिंजो पुटु अची वेहे, पोइ चाहे उहो उन में सलाहियत हुजे या न हुजे। इहो त कमु तमीर मुआविया खां थियो। यज़ीद पंहिंजो पुटु हुयो, उनखे मनसब ॾियण जे करे त उम्मत में बिगाड़ थियो न साईं। त जेकर उन वक़्तु बि अहल माण्हू खे अॻिते आंदो वञे हा त उम्मत में बिगाड़ पैदा न थिए हा। त इहो बि असांजी तारीख़ असांखे सबक़ु थी ॾिए त हमेशह अहल माण्हूअ खे तव्हां मनसब ते रखो। त पोइ अहल माण्हूअ खे मनसब ते रखण खां पोइ वरी उनजी ज़िमेदारी आहे त उन मनसब सां इंसाफ़ कयो, जीअं तव्हां फरमायो। त इन ज़मीन में हिकिड़ी इहा ॻाल्हि बि मां अर्ज़ु कंदुमि त हिन दौर में जेकर कंहिंखे मुलाज़िम रखियो थो वञे, ऐं मुलाज़िम उन ज़ाहिर त जेको माण्हू रखे थो कंहिंखे मुलाज़िम उनखे पघार बि ॾिए थो, उनखां तक़ाज़ा बि करे थो, त मुलाज़िम खे बि खपे त ख़यानत न करे पंहिंजे मालिक सां। मालिक उनखे पघार ॾिए थो त जंहिं शइ जी उहो पघार वठे थो पूरो कमु करे, त इहो इंसाफ़ आहे। पर जेकर पूरो कमु नथो करे, ॾंडी थो हुन में हणे, त इहा हुनजे लाइ ख़यानत आहे। इन ॻाल्हि में इन ज़िमन में हिकिड़ी इहा ॻाल्हि बि आम आहे त जेको मुलाज़िम आहे उहो मालिक जा कहिड़ा कम करे, त उहो अलाह ऐं उनजे रसूल जे अहकामात जे दायरे में जेकी हुनखे मालिक चवे उन ते अमल करे। पर जॾहिं हुनखे अलाह ऐं उनजे रसूल जे ख़िलाफ़ु मालिक चवे त पोइ मुलाज़िम जे मथां फ़र्ज़ु आहे त उन चवणु न करे। मसलन को माण्हू खीर जे दुकान ते रखे थो मुलाज़िम, पोइ मुलाज़िम खे चए थो इन खीर में पाणी विझजां, त उहो चएसि न क़िबिला, मां तव्हांजी जो पघारदार ज़रूरु आहियां, लेकिन मुंहिंजे रब जो मुंहिंजे मथां ॾमर थींदो। मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन गश फलैस मिन्ना, जंहिं शख़्स बि इहा चीटिंग ऐं मिलावट कई उहो मुहम्मदी आहे कोन, उहो यहूदी ईसाई या पाण खे कुझु बि छॾाए उहो मुहम्मदी न आहे। कम अज़ कम मुहम्मदी उहो आहे जेको अमानत में ख़यानत न करे। को माण्हू पेट्रोल पंप ते आहे, मालिक चए थो त पेट्रोल घटि ॾियो माण्हुनि खे, तो पैसा कमाइणा आहिनि, त कॾहिं बि मालिक जी इहा ॻाल्हि न ॿुधे। जेकॾहिं मालिक चएसि त मां तोखे जवाबु ॾींदुमि त जवाबु क़बूल करे, रब रज़ाक आहे, उहो उनखे रोज़ी भली ॾींदो। पर इन मालिक खे राज़ी करण जे लाइ पेट्रोल घटि ॾिए या माप तौर में घटिताई करे। केतिरा अॼुकल्ह अची विया आहिनि कारोबार अची विया आहिनि, मिसाल लोह जो आहे जो उन में तोरियो थो वञे, उन में ख़यानत, या जेको आहे सो ॿी कंहिं शइ में का शइ जो उन में कढी करे, जीअं सीमेंट आहे कुझु कढी करे उनखे पैक करणो वग़ैरह वग़ैरह केतिरियूं शयूं आहिनि। साईं मण लिखियलु आहे अटे ते या चांवरनि ते उन मांझा 39 किलो थो अचे पियो। बिल्कुलु साईं, बिल्कुलु ॾाढो वॾो मफ़हूम, वसी मफ़हूम आहे। बसि इहो ज़हन में हुजे त मख़लूक में जेको बि हुजे अलाह साईं जी उनजे रसूल जी नाफ़रमानी न करणी। ऐं मोमिननि जी निशानी आहे वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन क़द अफ़लहल मुमिनून, त उहे मोमिन कामयाबु थी विया जिन में ही निशानियूं आहिनि। उन मां हिकिड़ी निशानी इहा आहे त उहे अमानत जो ख़्यालु कंदा आहिनि, अमानत में ख़यानत न आहिनि कंदा। उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फिरदौस, इहे ई आहिनि जेकी जन्नतुल फिरदौस जा वारिस बणिबा। ऐं सूरह मारिज में आहे वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन, जेकी पंहिंजी अमानतुनि जो पूरो ख़्यालु कंदा आहिनि। त इहा आहे त उलाइका फ़ी जन्नातिम मुकरमून, इन्हनि खे जन्नत में इज़त ॾिनी वेंदी। साईं अलाह साईं वटि जेकी इज़त आहे, त दुनिया जे माण्हुनि जी इज़त जी ख़ातिर तव्हां अलाह साईं खे नाराज़ न कयो। दुनिया में कंहिं माण्हू तव्हांखे इज़त न ॾिनी, का ॻाल्हि कान्हे का, रब्बुल आलमीन जो वाइदो सचो आहे। इन सम वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अनु मसूला, जेकी नेमतूं तव्हांखे रब पाक ॾिनियूं आहिनि उन्हनि जो तव्हां सही इस्तेमालु कजे। तव्हां शुरू में फरमायो त इन सम कन वल बसर अखियूं वल फुआद दिलि, इन्हनि शयुनि जे मुतलिक़ तव्हां खां पुछो वेंदो त तव्हांखे रब करीम या नेमत ॾिनी, तव्हां हुन में ख़यानत छो कई। ख़यानत न कयो। अमानत इहो अहिड़ो हिकिड़ो अज़ीम मनसब आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत जे ज़ाहिरी ऐलान खां पहिरीं
जिन ॿिनि शयुनि सां सुञातो वेंदो हुयो उहो हुयो अमीन ऐं सादिक़। वाह सादिक़ ऐं अमीन, अमीन उहा ख़ूबी हुई जो नबूत खां बि पहिरीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में आला ऐं अतम दर्जे जी हुई। ऐलान नबूत खां पहिरीं जॾहिं पाण करीम हिजरत पे फरमाई त उन वक़्तु उहे माण्हू जेकी जान जा दुश्मन हुया, ॿार पहरेदार हुया, क़त्ल पिया करणु चाहिनि, माण्हू चाहे हा त उन सभिनि जो सामान खणी फरार थी वञे हा। हिन दुआ में को माण्हू ईअं ई कंदो, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, हुननि खे जेकी करिणो आहे उहे कनि, मुंहिंजे शया निशान इहो न आहे त इन्हनि माण्हुनि जो माल सोन वग़ैरह खणी मां फरार थी वञा। ए अली, हीअ फलाणी शइ फलाणे जी, फलाणी शइ फलाणे जी, फलाणी शइ फलाणे जी, इहा आहे अमानत। आख़िर में हिकिड़ी ॿी अर्ज़ु कयां, हिन दौर में जेकी अल मजालिस बिल अमानत, जेकी मजलिस आहे न साईं, उन में मीटिंग में का ॻाल्हि थिए थी, इहा बि अमानत आहे। तव्हां हिनखे लीक न कयो, मैसेज करे कंहिंखे ॿुधायो त अॼु मीटिंग में इहे ॻाल्हियूं थियूं आहिनि, ग़लति आहे। तव्हांजे भर में को माण्हू ॻाल्हि थो करे, तोखे कन में ॻाल्हि थो ॿुधायां, कंहिं ॿिए सां ॻाल्हि न कजां, इहो राज़ अमानत आहे। पर असां वटि बदकिस्मतीअ सां जंहिं ॻाल्हि जे लाइ चयो वञे त हीअ ॻाल्हि कंहिंसां न कजां, उन ॻाल्हि खे ई अॻिते फेराए थो वञे। उहो माण्हू ॿिए खे चवंदो तोखे ॻाल्हि थो ॿुधायां फलाणी, पर कंहिं ॿिए सां ॻाल्हि तूं न कजां, हा ॿुधाए कहिड़ी आहे, हीअ ॻाल्हि आहे, या हुते ख़्यालु अच। पर उहो माण्हू अॻे खे चवंदो त ॻाल्हि त ॿुधायां, कंहिं ॿिए सां न कजां, वाइदो जे वाइदो, फलाणे हीअं कयो आहे। यानी असां वटि इहा एॾी बुराई आहे, जीअं कंहिंखे झलिजे त अमानत आहे, हिनखे ख़यानत न कजो, माण्हू हिन में ख़यानत थो करे। वॾी महिरबानी मुफ़्ती साहिबु, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, अलाह पाक तव्हांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। मुफ़्ती अब्दुल गफ़ूर कासमी साहिबु तमामु बहितरीन अंदाज़ में गुफ़्तगू फरमाई। मोहम्मद काशिफ़ ताहिरी साहिबु तव्हांजो थोराए थो, तव्हां वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शिरकत कई। सो नाज़रीन, अॼु के प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे साॻिए वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू कंहिं ॿिए सां अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। चंड सितारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। चंड सितारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। अव्वल मुझो महबूब हुयो, अल्लाह अव्वल मुझो महबूब हुयो। पैगंबर प्यारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। लोह कलम कायनात न हुई, मिड़े मखलूकात न हुई। लोह कलम कायनात न हुई, मिड़े मखलूकात न हुई। जिब्रिल प्यारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। जन्नत जन्म नाम न हो, कोई किताब कलाम न हो। जन्नत जहनुम नाम न हो, कोई किताब कलाम न हो। ट्रीह सिपारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। मक्के मदीने वारी जा, परवर खेया प्यारी जा। मक्के मदीने वारी जा, परवर खेया प्यारी जा। सहन बेसारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। अल्लाह सहन बेसारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। चंड सितारा पोए थिया, अव्वल मुझो महबूब हुयो। रोशनीअ जी वाट तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।